अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे चार जेडियो न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयो था। काज़ी अहमद मां बिलावल कल्यार जी काज़ी अहमद में टंडो बांगू जे रहवासी भील जोड़ो आचर भील ऐं ज़रीना भील तहलका प्रेस काज़ी अहमद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां टंडो बागो जे रहवासी भील जोड़ो आचर भील ऐं ज़रीना भील तहलका प्रेस क्लब काज़ी अहमद पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां टंडो बागो मां हिते काज़ी अहमद पहुची मशाक स्टाप ते हाजी मोहम्मद दाऊद कुबर जे मदरसे में कलमू पाक पढ़ी इस्लाम क़बूल करे मुसलमान थिया आहियूं ऐं उते ई निकाह जे ज़रिए शादी कई आहे। हिननि चयो त हाणे असांजा इस्लामी नाला मोहम्मद इस्माइल शेख ऐं मुस्मात हाजरा शेख आहिनि। हिननि चयो त पहिरियां हार असांजी पाण में मंगनी थियल हुई, माइट नाराज़ थी करे असांजी मंगनी टोड़े छॾी, जंहिं बैदि असां पाण में मिली करे टंडो बागो मां हिते अची राज़ ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल करे पाण में निकाह करे शादी कई आहे। हिननि चयो त असांखे न कंहिं बरगिरायो आहे, न कंहिं धमकायो आहे, असां राज़ ख़ुशीअ सां इस्लाम क़बूल करे मुसलमान थिया आहियूं। हिननि चयो त असांजा माइट जेकॾहिं असां मथां अगवा वग़ैरह जा केस सकनि त उन्हनि खे कूड़ो सम्झियो वञे। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़। पहिरीं मुंहिंजी हिन सां मंगनी थियल हुई, मुंहिंजा माइट मुंहिंजी मंगनी टोड़ी छॾी, ॿिए खे ॾिनी तॾहिं हुन सां गॾु आई। हाणे पंहिंजी ख़ुशी सां हुन सां शादी करियां। हा, हू मुस्लमान, मुड़ुस बि मुस्लमान, मां बि मुस्लमान। मुंहिंजो पहिरीं नालो हो आचर, हुन खां पोइ हींअर रखियो आहे मोहम्मद इस्माइल। असां टंडे बागी खां आया आहियूं हिते, पंहिंजी राज़ ख़ुशी सां निकाह कयो आहे मोहम्मद दाऊद ऐं मुशाक खां। इन निकाहनामो असांजो कयो आहे हिते। दाऊद त असां इस्लाम क़बूल कयो आहे, असां पंहिंजी राज़ ख़ुशी खां मुसलमान थिया आहियूं असां, ऐं हुते असां इस्लाम क़बूल कयो आहे निकाह में मुशाक वटि, ऐं शहर आहे काज़ी अहमद, हिते पाण असां आयासीं।